अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ जे मशहूर ऐं मारूफ़ प्रोग्राम अवाम जो सवाल में एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन जैसी कोशिश कंदा हूं त अवां जॻह हिकु हमजद शख़्सियत खे मुतारिफ़ करायूं जंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सियासी बैकग्राउंड भी हुजे। त अॼु जेका असां वटि हिकु तमामु हमजद शख़्सियत मौजूदु आहे ऐं ख़ासि तौर ते जेका असांजो हाणे जेको हिन टेन्यूअर में ही बलदियाती निज़ाम जेको हाणे नौजवाननि खे मौक़ो ॾिनो आहे त इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो काराइतो अमल आहे। हालांकि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लख इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते रखजनि, पर हीउ जेको किरदारु पीपल्स पार्टीअ निभायो आहे तमामु बहितरीनु आहे, छो जो हमेशह पीपल्स पार्टीअ जे आला क़यादत खे इहो तानो ॾिनो वेंदो हुयो त अवां जेका अॼु बि उहे साॻियूं पंहिंजियूं रवायतूं बरक़रार कयूं। नाज़रीन अॼु असां वटि हिकु तमामु हमजद शख़्सियत मौजूदु आहे, नौजवान चेयरमैन असफंद मरी साहिब जन। अचो तव्हांजी ॻाल्हि ॿुधायो साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। अल्हम्दुलिल्लाह साईं, असां असांखे पंहिंजे प्रोग्राम भलीकार कयूं था। सभ खां पहिरियों मरी साहिब ॾाढी ख़ुशी थी जो अवां इलेक्शन खटिया हुआ, ईअं ई नौजवाननि में हिकिड़ो शहूर पैदा थिए पियो ऐं अव्हांखे ॾिसी करे काफ़ी ॿिया बि नौजवान मुतासिर थींदा त काश असांखे बि सियासत करणु खपे, छो जो हिन सियासत में सभिनी खे मौक़ो बि ॾियणु खपे। मरी साहिब सभ खां पहिरियों अव्हां खां इहो सवालु कंदुसि त के नौजवान अहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे हिकिड़ो उन्हनि खे अचण जे लाइ खोड़ सारियूं महिनतूं करणी पवंदियूं आहिनि त मूंखे हिन जॾहिं ट्रैक ते हलण जे लाइ उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं तकलीफ़ूं बि हूंदियूं आहिनि, पर आउं सम्झां थो तव्हांखे घणियूं तकलीफ़ूं न आयूं हूंदियूं छो जो अव्हां जो हिकिड़ो बुनियादु बेसिक ई सियासत खां आहे। त मरी साहिब जॾहिं पूरी हैदराबाद ॾिठीसीं या अव्हांजो जेको बि हल्को आहे उन में घुमियासीं त ॾाढी हिकिड़ी कमी महसूसु थी। जॾहिं ॾिठासीं त पिनाफ्लेक्स हुया या जेके ऑफिसनि में फ़ोटू लॻल आहे उन में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जो फ़ोटू हुयो ऐं सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिब जो फ़ोटू हुयो, अदीब फरियाल टालपुर जो हुयो, बिलावल साहिब जो हुयो। त उते हिकिड़ी वॾी ख़ामी हिकिड़ी महसूसु थी, असांखे हिकिड़ी कोताही महसूसु थी जंहिंजो MRD तहरीक में हिकिड़ो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जन बेगम नुसरत साहिबा खे जॾहिं घुरायो वियो त उन्हनि खे चयो त बेगम साहिबा वेरी सॉरी वाकिला रहिजी वियो। अॼुकल्ह बेगम जो फ़ोटू किथे बि नज़र नथो अचे, इहो हुनजो छा सबबु आहे जो उनखे इन तरह सां छा नज़रअंदाज़ छो कयो वियो आहे? सर त इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे त बेगम साहिबा जो फ़ोटू न हुजणु ऐं ॻाल्हि फ़ोटू जी न ॻाल्हि इहा आहे त यादि करणु मेन शइ आहे। त हुनजो किरदारु आहे उहो आउं सम्झां थो त भुट्टे साहिब जी शहादत ऐं मुहतरमा जी शहादत जे बराबरि बेगम जो जेको किरदारु आहे बेगम साहिबा जो पंहिंजा जवान पुट अखियुनि साम्हूं शहीद थींदे ॾिसणु, मुड़ुस खे शहीद थींदे ॾिसणु, इहो आहे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि। पर असां बहैसियत हिकु सियासी नज़रियाती वर्कर जे मुंहिंजी ऑफिस में अॼु पंहिंजो न थी सघियो कंहिं वजह सां, पर ऑफिस में अगरि तव्हां ॾिसंदा त उते वॾो असां बेगम नुसरत भुट्टो जो पोर्ट्रेट हणण लाइ उहो इन करे हणण लाइ को खाना पूरी करण लाइ न, उहो इन करण हणण लाइ त जेके अचण वारियूं जेके असांजी नस्लूं आहिनि उहे बेगम साहिबा जो किरदारु हमेशह यादि अगरि लॻल न हूंदो त जेके ॿिया नौजवाननि खे ख़बर न पई सघंदी उनजी शख़्सियत। बिल्कुलु। अच्छा असलम साहिब, हिन दफ़े जेका इलेक्शन थी आहे बलदियाती निज़ाम में माण्हुनि खे हिकिड़ो तमामु ॿियनि मुल्कनि में त उन्हनि खे तमामु हिकिड़ो फ़ाइदे वारो हूंदो आहे भई बलदियाती निज़ाम आहे ऐं असां वटि जेको गुज़िरियल टेन्यूअर गुज़री वियो उन में असां वटि बलदियाती निज़ाम हिकिड़ो मुकमल तौर ते नाकाम सम्झो वेंदो आहे त बलदियाती निज़ाम नाकाम थी चुको हुयो छो जो माण्हुनि खे उहे बुनियादी सहूलियतूं न मिली सघियूं। अॼु बि असांजा रोड रस्ता जेके आहिनि साफ़ु सुथरा भई उहे असांजे लाइ केॾा असांजे गली जा मसइला हल करे। त हिन वक़्तु तव्हां छा सोचियो आहे त जेके माण्हू गुज़िरियल टेन्यूअर खे हिकिड़ो मुकमल नाकाम था सम्झनि अव्हां कीअं उन्हनि खे मुतमिन करे सघंदा? सर गुज़िरियल टेन्यूअर ते तव्हां जेका तनक़ीद कयो था थी सघे थी तव्हांजी तनक़ीद जाइज़ बि हुजे, पर ॾिसो वक़्त सां गॾु गॾु इम्प्रूवमेंट ईंदी आहे। डेमोक्रेसी बि जमहूरियत बि जेका असां वटि हले पई वक़्त सां गॾु गॾु बहितरियूं अचनि पियूं। सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 ठहियो जंहिंजे तहत 2015 में इलेक्शन थिया, हूंदियूं के कोताहियूं हूंदियूं के कमियूं हूंदियूं, पर हींअर जेको असां वटि लेटेस्ट जेको 2022-2023 में जेके तरमीम थियूं आहिनि सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट जूं उन में बलदियाती नुमाइंदनि खे इलाही पावर ॾिना विया आहिनि, इलाही इख़्तियार ॾिना विया आहिनि। एतिरो कमो बेश असां चई सघूं था त मुशर्रफ दौर में 2001 में जॾहिं ज़िले नाज़िम खे सम्झो वेंदो हो त पंहिंजे ज़िले जो वज़ीर आला आहे, एतिरा पावर हूंदा त हींअर लॻभॻि 80% तव्हां सम्झा थो एतिरा पावर एतिरो मज़बूत कयो वियो आहे बलदियाती नुमाइंदनि खे, जेका ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। ॾिसूं था अलाह बहितरी कंदो, इहो टेन्यूअर मुकमल थींदो त पोइ वरी हिन ते बि सवाल तव्हां करे सघो था। अच्छा, हिकु UCA जो चेयरमैन उहो केतिरी हद ताईं कमु करे सघे थो ऐं उनजे कम जो दाइरो केतिरो आहे? सर हिकिड़ो UCA जो चेयरमैन जो जेको कम जो दाइरो आहे उहो आउं सम्झां थो कि MPA MNA या वज़ीर आला खां वधीक पंहिंजे इलाइक़े में उनजो दाइरो कानून जेका इजाज़त ॾिए थो लोकल गवर्नमेंट एक्ट जो असां सेक्शन 72 आहे जंहिंजो इलाही सारा आर्टिकल्स जेके सबसेक्शन्स आहिनि जेके इख़्तियार ॾियनि था बलदियाती नुमाइंदनि खे।
सो उन जे तहत करे त इलाही सघे थो, पर उहा आगाही कोन्हे का बलदियाती नुमाइंदनि खे। असां वटि अनफॉर्चुनेट इहो आहे बदकिस्मती सां त रुगो इलेक्शन खटणु ऐं बसि इहो ई असांजो एम हूंदो आहे, पर उनजे असल जेको कानून आहे, जेको उनजी पेचीदगियूं आहिनि, उन ते अमल करणु। सो इहा आगाही मिले पई, आराम आराम सां ॾियनि पिया, पर सियासी तंज़ीमूं बि पंहिंजे जेके आहिनि नुमाइंदनि खे कनि पियूं। सो इंशाल्लाह। अच्छा आसमान साहब, ईअं त न थींदो जीअं टेन्यूअर जॾहिं ख़तमु थींदो आहे, पोइ जॾहिं नुमाइंदा पंहिंजे हल्के में वेंदा आहिनि, पोइ उतां हिकिड़े अजीब हिकिड़ो आवाज़ु अचणु शुरू थी वेंदा आहिनि त यार अफ़सोस आहे, मुंहिंजी बजट न हुई, मां हीअ बि कमु न करे सघियुमि। मां त चाहियां पियो तव्हांखे हीअ मॉडल ठाहे ॾियां, पर अफ़सोस जो मुंहिंजो वसार कमु न हलियो, मुंहिंजो MPA न ॿुधो, मुंहिंजो MLA न ॿुधो, मूंखे पार्टी क़यादत पावर न ॾिना, मां रिज़ाइन करणु चाहियां, मूंखे मजबूर कयो वियो। जॾहिं त बजट चेयरमैन जी हर हिकु माण्हू खे वर्कर खे ख़बर हूंदी आहे त भाई हीअ मुंहिंजी हेतिरी बजट आहे ऐं उन मूंखे इन बजट मां मूंखे मुकमल तौर ते कमु बि करिणो आहे। ईअं त न थींदो त असपन मरी साहब जी बि वञण खां पोइ आख़िर में इहे अल्फाज़ हूंदा त भाई आई एम वेरी सॉरी? न सर, असल में तव्हां अगरि टेक्निकली ॾिसो त जेको UC जो बजट आहे उहो हक़ीक़त में बि बलदियाती नुमाइंदा बाज़ औक़ात सही बि चवंदा आहिनि त उहो एतिरो घटि हूंदा आहिनि, में तव्हां कुझु करे नथा सघो, छो जो इन्फ्लेशन एडजस्टेड तव्हांजो बजट वधियो ई कोन्हे को, जंहिं हिसाब सां महांगाई थी आहे। पर जेको MPA खे बजट मिले थो, जेको MNA खे मिले थो, जेके मुख़्तलिफ़ इदारा थियनि था, पब्लिक हेल्थ थी वियो, मेयर थी वियो, टाउन थी वियो, इन्हनि सभिनी खे जेको बजट मिले थो, अगरि उहो ग्राउंड ते यूटिलाइज़ थिए त पोइ आउं त चाहियां थो UC चेयरमैन जो बजट बंदि बि थी वञे त को फ़र्क़ु कोन पवंदो। ऐं जेको तव्हां चयो त मुंहिंजो टेन्योर मुकमल थियण खां पोइ ख़ुदा न ख़ास्ता आउं पंहिंजे हल्के जे अवाम खे सॉरी चवंदुसि, त ईअं हरगिज़ बि न आहे। तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां थोरो इहो बि गाइड करे ॾियां त असांखे अञा ताईं फुल DDO पावर्स न आहिनि मिलिया, पूरा इख्तियार, ट्रांज़िशन पीरियड हले पियो, पर हींअर ताईं आउं पंहिंजे हल्के में 15,000 स्क्वायर फुट जेको आहे सो पेवर ब्लॉक्स जो कमु मुकमल कराए चुको आहियां। उनखां अलावा 30 खां 40,000 फुट जे विच में पीअण जे पाणी जूं लाइनूं आउं विछराए चुको आहियां, जेको आउं सम्झां थो त मुंहिंजी वॾी अचीवमेंट आहे, मुंहिंजी वॾी कामयाबी आहे। त ईंदड़ 60-70 सालनि जे लाइ मूं पंहिंजे इलाइक़े जो हिकिड़ो वॾो मसइलो हल करे चुको आहियां। हाणे मूंखे इख्तियार मिलिया न आहिनि, पर ॿियनि हंधा MPA खां, असांजे खां, मेयर खां, हितां हुतां माण्हू पट सटा करे पंहिंजे आवाम सां सचायो थी वेंदो आहे, को बि वॾो मसइलो कोन्हे को। अच्छा असफन साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त अञा ताईं असांखे DD पावर न ॾिना आहिनि, ऐं सम्झां थो तक़रीबन ॿियो साल कंप्लीट थियण वारो आहे अव्हांजे जेका टेन्यूअर खे, बाक़ी 3 सालनि में उहा छा करे सघंदा? सर ॿियो साल न, करेक्शन आउं कंदुसि। असांजा इलेक्शन पोएं साल जुलाई 2022 में थियणा, उहे 8 महीना डिले थी जनवरी 2023 में थिया आहिनि, ऐं जनवरी खां पोइ हींअर सेप्टेम्बर हले पियो। 8 महीननि जो टेन्योर असांजो गुज़री चुको आहे, उनमें असांखे DDO पावर न मिलिया आहिनि। हाणे हिन में के अपोज़िशन जमातूं आहिनि जेके जिन खां पीपल्स पार्टी जी अहिड़ी वाज़ह कामयाबी जेका आहे उहा हज़म नथी थिए, उनमें जेके मुख़ालिफ़ जमातूं आहिनि, प्लस में तव्हां चई सघो था त उन्हनि खे इहा शइ हज़म नथी थिए, त पीपल्स पार्टी एॾी अक्सरियत सां आई आहे। आया असां पंहिंजे चेयरमैन जी जेका कारकर्दगी आहे उन ते आया आहियूं, पर हाणे माण्हुनि खे हज़म नथी थिए। अलाह वॾो आहे, असां वटि असांखे परेशानी इन शइ जी कोन्हे त असांखे कंहिं बि टाइम ते वापसि अवाम ॾांहुं मोकिलींदा, असां ख़ुशी ख़ुशी वेंदासीं, छो जो असांखे ख़बर आहे असां वरी वापसि खटे ईंदासीं। असफर मरी साहब, अवां नौजवान आहियो, ज़ाहिर आहे अवांजो स्पोर्ट्स सां त कंहिं न कंहिं तरह लॻाव हूंदो, ज़रूरु का न का गेम हूंदी, क्रिकेट हूंदी, बैट्समैन हूंदी, कंहिं न कंहिं स्पोर्ट्स सां लॻाव हूंदो। त अवां पंहिंजी नौजवाननि जे लाइ कहिड़ा प्रोजेक्ट खणी था अचो ऐं उन्हनि जे लाइ नवां कहिड़ी पैदा कंदो पंहिंजे हल्के जे नौजवाननि जे लाइ, छो जो उन्हनि खे सिहत बि अवल तरजीह हुजणु खपे? सर मुंहिंजो जेको टारगेट आहे नौजवाननि, ऐं अगरि तव्हां मूंखे इजाज़त ॾियो तव्हां पंहिंजो पूरो जेको न बिल्कुलु असीं चाहींदासीं असां तव्हां नौजवान ॿुधनि असांजे प्लेटफॉर्म। वॾियूं महिरबानियूं। सभिनी खां पहिरियों फोकस मुंहिंजो जेको आहे उहो साफ़ु पाणी जो आहे पंहिंजे इलाइक़े में, जंहिंमें आउं पंहिंजे हिकिड़े वार्ड में त पाणी जो कमु मुकमल कराए चुको आहियां, 3 वार्ड मुंहिंजा रहनि था, उनमें जिते जिते कमी हूंदी। उनखां अलावा मुंहिंजो मेन जेको टारगेट आहे उहो आहे नियाणियुनि जी तालीम जो। मुंहिंजे यूनियन काउंसिल में 3 स्कूल आहिनि जिन मां 2 नियाणियुनि जा आहिनि। उन्हनि ॿिन्ही में हिकिड़ो स्कूल में मुंहिंजी ॾाॾी हेड मिस्ट्रेस रही आहे, उनखां पोइ जेको ॿियो हाई स्कूल आहे उहो बि मुंहिंजी ॾाॾी पाण ई ठारायो, सरकारी आहिनि 2 स्कूल। मखदूम रफ़ीक ज़मान जी महिरबानी सां जॾहिं ज़िला नाज़िम हुया। हाणे मुंहिंजी कोशिशि इहा आहे त आउं पंहिंजी यूनियन काउंसिल में नियाणियुनि जे लाइ हिकिड़ो कॉलेज ठारायां, मुंहिंजी अवलीन कोशिशि इहा आहे। त उनजे लाइ आउं पंहिंजो सॼो मुंहिंजी वर्किंग पेपर वर्क मुकमल आहे। उमेद इहा आहे त इलेक्शन जनरल इलेक्शन जल्द अज़ जल्द थियनि
तव्हां चेयरमैन साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त छो जो यूसी चेयरमैन या मेयर जी अथॉरिटी न आहे या सीएम ताईं जे लेवल जी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हां चेयरमैन साहब खे रिक्वेस्ट कंदुसि हिकिड़ो त न्याणियुनि जे लाइ मूंखे इहो करे ॾिनो वञे। उनखां अलावा वरी मुंहिंजो तालुक़ु जेका मुंहिंजी कंस्टिट्यूएंसी आहे उहो हिकिड़ो जेको गुंजान आबादी ऐं ग़रीब आबादी चइबो आहे, शहरनि में स्लम एरियाज़ जेके असां चवंदा आहियूं, उन सां आहे मुंहिंजो तालुक़ु। त उते औरतुनि लाइ जेको आहे सो जेके उन्हनि जा डेवलपमेंट सेंटर्स हूंदा आहिनि, स्किल डेवलपमेंट सेंटर्स हूंदा आहिनि, उन जे लाइ मुंहिंजी कोशिशूं जारी आहिनि। त उन लाइ आउं इलाही सारियूं जेके NGOs आहिनि उन्हनि सां बि राब्ते में आहियां। हुकूमत सिंध हुकूमत लाइ बि मूं पंहिंजा प्रपोज़ल ठाहियल आहिनि, इंतज़ारु आहे जनरल इलेक्शन्स जो उहे थी वञनि। इहे मुंहिंजूं मेन आहिनि। उनखां अलावा इंफ्रास्ट्रक्चर वारो त ॾिसो हर को करे थो, जंहिं बि नुमाइंदे तव्हां वेंदा उहो चवंदासीं आउं रोड ठाराईंदुसि, गिटियूं ठाराईंदुसि, नालियूं ठाराईंदुसि, पर हीअ जेके शयूं आहिनि इहे देर पा शयूं आहिनि। न्याणियूं पढ़ंदियूं त तव्हांजो मुआशिरे में इलाही बहितरी ईंदी। अच्छा असमान साहब, हलूं था अव्हांजे चेयरमैन जी तरफ़। अव्हांजो चेयरमैन बिलावल ज़रदारी साहब जन हर कॉन्फ्रेंस में चई रहिया आहिनि त इलेक्शन कराई वञे, इलेक्शन कराई वञे। किथे ईअं त न आहे त इमरान ख़ान जे गिरफ़्तार हुजण जो हिकिड़ो तकिड़े फ़ाइदे वठण जी कोशिशि हुजे त भई हीअ स्क्रीन नाटे लाइ ऐं मां इन वक़्त जो हिकिड़ो, छो जो हर सियासतदान जॾहिं बि गेम खेॾंदो आहे उहो वक़्त ऐं हालातनि सां खेॾंदो आहे। न सर, इन में इहो आहे त इमरान ख़ान जेल में आहे त उन मां तव्हां इहो न सम्झो उनजो वोट कोन्हे को। जेको सियासतदान हूंदो आहे उहो ग्राउंड ते हिकिड़ी हक़ीक़त हूंदो आहे। इर्द गिर्द अगरि असां पंहिंजे ॾिसूं, इमरान ख़ान हिकिड़ी हक़ीक़त आहे। असांजो चेयरमैन जेको लॻो पियो आहे, जेको फोर्स करे पियो या वज़न विझे पियो त जल्दी इलेक्शन करायो वञे, उनजो रीज़न इहो आहे त पीपल्स पार्टी सिंध में डिलीवर करे आई आहे। पंजाब में जेको असांजो वोटर केॾांहुं बि कोन वियो आहे, पर उहो जेको वोटर हींअर आराम सां असांजो मोटिवेट थी वियो आहे। सिंध जी कारकर्दगी असां उन्हनि खे ॾेखारियूं पिया, त उतां असांखे रिस्पॉन्स ॾाढो सुठो पियो मिले थो। तंहिं करे असां इहो सम्झूं था त हींअर जो टाइम बहितरीनु टाइम आहे, छो जो माशी मसइला बि आहिनि, बजाए इहो ख़ुदा न ख़ास्ता माशी मसइला वधनि त पोइ कंहिंजे लाइ कंहिंजे बि हथ में न रहे संभालण लाइ। त असांजो वोटर बि इंगेज आहे, हींअर इलेक्शन थी वञे त असां सम्झूं था असां सुठो रिज़ल्ट खणी ईंदासीं इंशाअल्लाह। अच्छा अजमल साहब, सियासत में कूड़ ॻाल्हाइणु केतिरो ज़रूरी आहे? सर, कूड़ ॻाल्हाइणु सियासत में साह खणण खां वधीक ज़रूरी आहे, बदकिस्मती सां। ऐं को इन शइ खे इनकरेज नथो कयां, पर बदकिस्मती इहा आहे जेका हक़ीक़त आहे, ग्राउंड रियलिटी आहे त सियासत में तव्हां कूड़ न ॻाल्हाईंदा त तव्हां कूड़ा थींदा, अगरि तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा त तव्हां सचा थींदा। बदकिस्मती मतिलबु सियासत ऐं कूड़ इहे भाउ भेण आहिनि। जीअं मखदूम अमीन भाई मरूम चवंदा त मार्शल आई एमरजेंसी भाउ भेण आहिनि, त उहा सियासत ऐं कूड़ भाउ भेण आहिनि पाण में। अच्छा, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वागू जॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी जे हथ लॻियो, मां कीअं ॾिठो? सर, ज़रदारी साहब जे हथ लॻियूं त अॼु पार्टी बचियलु आहे। जे अगरि ज़रदारी साहब जे हथ न लॻनि हा त ॿियूं तंज़ीमूं तव्हां ॾिठियूं आहिनि। नालो आउं खणणु मुनासिबु नथो सम्झां। हिकिड़ी असांजी हैदराबाद कराची जी हिकिड़ी मशहूरु तंज़ीम हुई, उनजो ॾिसो को अगरि सियासी वारिस न हुयो त पोइ घणनि हिसनि में विरहाइजी वियूं। इहो अलाह साईं जी महिरबानी आहे, असांखे ज़रदारी साहब जी क़यादत मिली, जिन पार्टी खे पंहिंजे न सिर्फ़ु पार्टी खे मज़बूत रखियो, मुल्क खे मज़बूत रखियो, तव्हांजो मुल्क बचायो। असां ओॾीमहिल सिविल वॉर जी तरफ़ वञी चुका हुआसीं। जेको पाकिस्तान खपे जो नारो आहे, उहो आउं सम्झां थो त जेको 1940 में जेके नारा लॻंदा त पाकिस्तान का मतिलबु क्या, ला इलाहा इल्लल्लाह, त उनखां पोइ अगरि को वॾे में वॾो नारो आहे त उहो आसिफ ज़रदारी जो पाकिस्तान खपे जो नारो आहे। अच्छा असफल साहब, जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी पहिरियां वारे दौर में गुज़िरियो जेको टेन्योर हुयो पंहिंजो सूबाई असैम्बली जो या मर्कज़ जो, त उनखां पोइ हू चवनि पिया त भई महांगाई आहे, उन महांगाई जे लाइ हिकिड़ो लॉन्ग मार्च बि थियो। हिन वक़्तु जेका महांगाई उहा तमामु वॾी उरूज ते आई, रोज़मर्रा जे हिसाब सां, ऐं काफ़ी ज़िंदगियूं बि वञनि थियूं। मां ॾिसंदा बि हूंदव सोशल मीडिया ते या इलेक्ट्रॉनिक मीडिया ते इहे शयूं वायरल बि थियनि थियूं त भई जॾहिं हिननि हिकिड़ो लॉन्ग मार्च कयो हुयो, अगरि 10 रुपया 15 रुपया पेट्रोल वधे पियो त उन वक़्तु लॉन्ग मार्च जा ऐलान थी पिया वञनि या एतिरा धरना थी पिया। हिन वक़्तु जेका महांगाई उहा तमामु वॾी उरूज ते आई। अवां जॾहिं पंहिंजी अवाम में वेंदा त अवां हुते छा पैगाम ॾींदा, उन्हनि खे छा मैसेज कंदा? सर, महांगाई जो जेको असां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु कयोसीं लॉन्ग मार्च, अल्हम्दुलिल्लाह असां बि हिसा हुयासीं। उहो असां महांगाई ॾिसो हिकिड़ी हक़ीक़त आहे। असांजो जेको इशू हो उहो इहो हो त जेॾीमहिल कोरोना वायरस आयो, कोविड में तव्हां वटि इलाही सारियूं अपॉर्चुनिटीज़ हुयूं जिते तव्हां पंहिंजे मुल्क लाइ देर पा जेके फ़ैसिला हूंदा आहिनि उहे करे सघो पिया।
तव्हांजो पेट्रोल जेको आहे उहो $4 पर बैरल मिलियो पे। ओॾी महिल अगरि तव्हां बल्क में अॻियां 3-4 सालनि जो ऑर्डर ॾेई छॾियो आहे त उहो शयूं अॼु असांखे फ़ाइदो थियनि आहे। LNG जा मुआइदा अगरि उते तव्हां $2 ते अगरि वठी छॾियो आहे उहे अॼु फ़ाइदो थियनि आहे। LNG ओॾी महिल $2 पे हली, अॼु हुनजो यूनिट $23 खां $24 जो आहे। इहे शयूं असां पंहिंजो गवर्नमेंट में अव्हांखे बि अहिड़ा काफ़ी सारा ऑफर मिलिया आहे, अव्हांखे बि सस्तो पेट्रोल मिले पियो, पोइ अव्हां वठण जी कोशिशि छो न कई? सर असां ॾिसो, असां वटि गवर्नमेंट कोन हुई, वज़ीर आज़म ॿी पार्टी जो हुयो। सर भले वज़ीर आज़म ॿी पार्टी जो, पर अव्हां उन सां गॾु हुयो ऐं अव्हां उन जमायत जा हुयो। अव्हां जूं हिकिड़ियूं जमायतूं हुयूं, 13 जमायतूं अव्हां सां गॾु। सर अव्हांखे 13 जमायतुनि जी हिमायत हासिलु हुई। त सर चेयरमैन साहब जेको रशिया खां ऑयल वठी आयो, इमरान ख़ान साहब त रुॻो ॻाल्हियूं कयूं न, तव्हां वठां पियो या हलियो वियुसि। बिलावल साहब त ऑयल वठी आयो जेको आहे रशिया खां। हींअर कणिक बि असांजी उतां खां आई, जॾहिं हिते असां वटि शॉर्टफॉल थियो। पीपल्स पार्टी हमेशह वक़्त ते बहितरीन में बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। 2008 में जॾहिं ज़रदारी साहब आयो हुयो तॾहिं असांजी एक्सपोर्ट हुई $22 बिलियन। ज़रदारी साहब हुनखे $34 बिलियन से वठी हुयो एक्सपोर्ट के। को तव्हांजे रुपए जी डिवेल्यूएशन न कई, उन जी क़ीमत न किराई। अॼु तव्हां पंहिंजे रुपए जी एॾी क़ीमत किराई आहे, ओॾी महिल $80 हुयो, अॼु तव्हांजो डॉलर 300 खे टच करे वियो आहे। उन जे बावजूदि तव्हांजी एक्सपोर्ट 20 बिलियन क्रॉस न कई आहे। ओॾी महिल 2008 में असां जेका कणिक आहे उहा ॿाहिरां इम्पोर्ट पे कईसीं। ज़रदारी साहब 2009-10 जी ॿोॾि जे बावजूदि बि तव्हांजी सरप्लस में गंदुम आंदी, जेके प्रोजेक्ट आंदा उहा तव्हां गंदुम पोइ एक्सपोर्ट कई आहे। पीपल्स पार्टी खे जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे, पीपल्स पार्टी हमेशा वक़्तु फ़ैसिला। मरी साहब, अव्हां सां दिलि चाहे थी त खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कजनि ऐं अव्हां जे ॻाल्हियुनि मां जेके असांजा नौजवान उहे बि काफ़ी लुत्फ़अंदोज़ बि थींदा हूंदा, पर टाइम घटि हुजण जे करे हिकिड़ी असांजी मजबूरी हूंदी आहे, उन टाइम उन दाइरे जे अंदरि ई रहणो पवंदो आहे। अच्छा मरी साहब, खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कयूं, ख़ासि तौर ते बेनज़ीर भुट्टो सां सिंध न बल्कि आउं चवंदुसि त दुनिया लेवल ते माण्हुनि सां प्यारु कंदा आहिनि, मोहबत कंदा आहिनि, ऐं उहा हिकिड़ी तमामु अज़ीम लीडर हुई जंहिं पार्टी जे लाइ बि क़ुर्बानियूं ॾिनियूं, ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ जेको उन हिकिड़ो तमामु वॾो किरदारु अदा कयो ऐं औरतुनि खे असांजे सिंध में जेके असांजूं रवायतूं हुयूं जिन में औरतुनि खे हिकिड़ो महदूद रखियो वेंदो हुयो त भई औरत जे लाइ ॿाहिरि दरवाज़े खां वञण जी इजाज़त न आहे, पर मोहतरमा जे अचण खां पोइ मोहतरमा उन में काफ़ी सारी चेंजिंगूं आंदियूं ऐं औरतूं ऐं जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी हुई त उनजे लाइ पूरे पाकिस्तान में हिकिड़ो जलाउ ऐं घेराव वारो हिकिड़ो माहौल हुयो। जीअं मां ॻाल्हि कई त ज़रदारी साहब खे उन वक़्तु मिली हुई त हिकिड़ो सुठो माहौल बि हुयो। त जॾहिं त मोहतरमा बेनज़ीर जे लाइ नूर लीग जी क़यादत तमामु नाज़िमाना अल्फाज़ इस्तेमालु कया, उनखे असम्बलियुनि में ऐवाननि में वेही उनखे टैक्सी बि सॾियो वियो ऐं उन खां पोइ उनजे लाइ जेके उनजा फ़ोटू हुया उहे जहाज़नि में उछलिया विया। आख़िर छा मजबूरी हुई जंहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मुखालफ़त कई, जेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे साम्हूं थी बीठा ऐं अव्हां उन सां गॾु वेझी वियो? अर्ज़ु इहो त मोहतरमा जे करे ई वेझो वियासीं, छो जो मोहतरमा जो हिकिड़ो नज़रियो हुयो त जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे। जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं, इहे ॻाल्हाईंदे बि अखियुनि मां ॻोढ़ा ईंदा आहिनि त मोहतरमा जी हिननि जंहिं तरीक़े सां किरदारु कशी कई, आउं त उनखे रिपीट करण बि जेको आहे नथो करे सघां, मूं में हिमत कोन्हे का रिपीट करण जी, पर जेके कुथा लफ़्ज़ उन्हनि मोहतरमा जे बारे में ॻाल्हाया, पर उन जे बावजूदि ॾिसो वक़्तु ॾिसो जेको शहबाज़ शरीफ़ मोहतरमा ते तनक़ीद कंदो हो, उन वज़ीर आज़म थियण ते पहिरियों ऐलान छा कयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वापसि थो आणियां। इहो को अलाह जी लाठी बे आवाज़ आहे न, अलाह साईं अची कंहिंखे हथ सां त चमाट कोन हणंदो। इहो मोहतरमा जो जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे, उन बेनज़ीर जे नाले ते मिलियल वोट जे बग़ैर इहो शहबाज़ शरीफ़ तव्हांजो वज़ीर आज़म बि न पियो थी सघे। तव्हां बिल्कुलु सही था चओ मरी साहब, पर को बि जियालो या को बि सिंध जो माण्हू इहे अल्फाज़ ॿुधण जे लाइ तयारु ई न आहे, या उहो इन्हनि अल्फाज़नि मां मुतासिर थी नथो सघे, छो जो मोहतरमा हिकिड़ी शख़्सियत जे लाइ एॾा वॾा अल्फाज़ ॻाल्हाइण ऐं उन सां गॾु वेही वञणु, छो जो इहो सभु माण्हू न सम्झी सघंदा आहिनि त भई हीअ हाणे सियासत जो रस्तो आहे, हुन में गॾु हलणो बि पवंदो आहे। सर ॾिसो, सियासी जमातूं जेके आहिनि न उहे वक़्त सां गॾु सिखंदियूं आहिनि। 88 खां वठी 99 ताईं 2000 ताईं जेके ॿिन्ही सियासी जमातुनि ग़लतियूं कयूं, ज़रूरी न आहे रुॻो हू ग़लति आहे, किथे किथे माइनर सी मिस्टेक्स असां बि कयूं हूंदियूं, उहे 2004 में अची 5 में अची जेका मीसाक जमहूरियत थी उन्हनि पंहिंजूं ग़लतियूं मञियूं, इक़रार कयूं, ऐं वक़्त सां गॾु इहे शयूं बहितर थींदियूं आहिनि। हाणे बहितरी अचे थी। हाणे हिस्टोरिकली सियासत में जेको आसिफ़ साहब जो हिकिड़ो कॉल आहे, उहो चवंदा आहिनि त को बि शइ हर्फ़े आख़िर न आहे, को तव्हांजो मुस्तक़िल दोस्त न आहे, को तव्हांजो मुस्तक़िल दुश्मन न आहे। असांजो नज़रियो इहो ई आहे, न मुस्तक़िल दोस्त न मुस्तक़िल दुश्मन, पर
जमहूरियत बेहतरीन इंतकाम है। अच्छा मरी साहब अवां जी पंहिंजी हैदराबाद जे हवाले सां बि ॻाल्हि कंदुसि, उन खां पोइ छो जो टाइम जो तमामु घटि आहे, इन खां हैदराबाद जे अंदरि ॿुधण में अचे थो त छा हैदराबाद जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि बि लागू थी वियूं आहिनि? सर लॉबीज़ आऊं इन शइ खे न चवंदुमि, हिकिड़ो नज़रियो हूंदो आहे, अलॻि अलॻि सियासत जो नज़रियो करण जो अलॻि तरीक़ेकार हूंदो आहे। जीअं हाणे असां हिकिड़े घर में ई वेही, मुंहिंजे वालिद साहिब जो तर्ज़ सियासत अलॻि आहे ऐं मुंहिंजो तर्ज़ सियासत उन खां इलाही अलॻि आहे। माना हाणे पीउ पुट जो तर्ज़ सियासत में फ़र्क़ु आहे त असां वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु शख़्सियतूं आहिनि जिन जो तर्ज़ सियासत अलॻि अलॻि आहे, उन में ॿ वॾा अलॻि मुख़्तलिफ़ नज़रियो जा माण्हू आहिनि। अच्छा असमत साहिब, सियासी नज़रियो पार्टी सां गॾु हुजणु खपे या पंहिंजो हुजणु खपे? सर ॾिसो, पार्टी जो नज़रियो जेको आहे उहो त तव्हांजो फिक्स आहे, ग्राउंड पॉलिटिक्स तव्हां किथे कीअं था कयो उहो हर शइ जे अलॻि अलॻि हूंदो आहे। हैदराबाद में तव्हां ॿिनि धड़नि जी ॻाल्हि कयो था उहो अलॻि हूंदो, कराची वेंदा उनजो तरीक़ो अलॻि हूंदो, लाड़काणे वेंदा उनजो तरीक़ो अलॻि हूंदो। इहा हिकिड़ी ग्राउंड रियलिटी आहे, ग्राउंड ते तर्ज़ सियासत अलॻि हूंदो आहे। अच्छा जेको जवाबु वठणु चाहियोसीं तव्हां शायदि ॾियणु न चाहियो, ज़ाहिर आहे हिकिड़ो सियासी माहौल आहे, उन सां गॾु हलणो ई पवंदो आहे। हिन वक़्तु आउं हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि कंदुसि, छो जो अवां बि नौजवान आहियो ऐं आउं बि नौजवान आहियां, इन शइ ते काफ़ी ध्यानु ॾियण जी ज़रूरत बि आहे। हिन वक़्तु अवां नौजवान आहियो बि, अव्हांखे मौक़ो मिलियो आहे त अव्हांखे एक्टिव थियण जी ज़रूरत बि आहे। त हिन वक़्तु जेको मंशियात जो रेछो आहे उहो तमामु हिकिड़ो वधंदो वञे, नौजवान नस्ल जेकी नौजवान ज़िंदगियूं उहे तबाही जी तरफ़ वञनि पियूं। जॾहिं त ऐं हीअ त हाणे खणी अवां ज़रूरु चवंदो त निगरान सेटअप आहे, ज़रूरु अवां चवंदो पंहिंजी ॻाल्हि में, पर आउं इहो चवंदुसि त मुसलसल अव्हांजी हुकूमत रहण जे बावजूदि बि आख़िर मंशात जो हिकिड़ो सफ़ायो छो न थी सघियो आहे? छा उन जे पोयां कहिड़ा अहिड़ा ताक़तवर हथ आहिनि जिते गवर्नमेंट कमु न पई करे सघे? सर आउं निगरान ते ब्लेम न कंदुमि, ऐं मंशियात अॼु जो किसो कोन्हे को। मंशियात अगरि तारीख़ी तौर ते ॾिसी वञे त ज़ियाउल हक़ जे दौर में पाकिस्तान में इहा मंशियात जो सिलसिलो आयो, पर जेको इनखे ख़तमु करण जो आहे उन में सभिनी खां वॾो जेको किरदारु या ब्रेक असांखे लॻे थो उहो लॻे थो जेके अफ़गान मुहाजिरीन गैर क़ानूनी तौर ते असां वटि हिते आयल आहिनि, उन्हनि जे करे असांखे नुक़सानु पहुचे पियो। उन्हनि खे मरीज़ साहिबु कंट्रोल केरु कंदो? गवर्नमेंट तव्हां वटि आहे। सर इहो प्रोविंशियल गवर्नमेंट जो त कमु न हूंदो आहे। हींअर जेके तव्हां एक्शन्स ॾिसो पिया, जेके स्मगलिंग जे ख़िलाफ़ु, मंशियात जे ख़िलाफ़ु, मनी लॉन्ड्रिंग जे ख़िलाफ़ु या होर्डिंग जे ख़िलाफ़ु जेके थियनि पिया, उहा त निगरान सेटअप थो करे। हाँ, निगरान अगरि को सुठो अवां जी पंहिंजी पार्टी छा कयो? ऐं उन ते बि ॻाल्हि चाहियां। सर असांजी पंहिंजी पार्टी जे बारे में गवर्नमेंट खे बि मौक़ो मिलियो 15 साल। सर मुंहिंजी जेका सोच आहे उहा इहा आहे त बुरो अंसर त हमेशह रहंदो आहे। आउं अगरि पंहिंजी पार्टी खे इहा ई सलाह ॾींदुसि या इहा ई आउं पंहिंजी पार्टी में कोशिशि कंदुसि त मंशियात अगरि आहे बि, ॿाहिरि मुल्कनि में तव्हां वञो था उते जॻह जॻह ते खुलेआम शराब मिलंदी आहे, ॿिया नशा ऐं इलाही सारा नशा लीगलाइज़ थी विया आहिनि दुनिया जे इजाज़त न आहे, पर उन बावजूदि उते नौजवान उन शइ ते राग़िब नथा थियनि। छो जो उन्हनि वटि उन्हनि जो ऑल्टरनेट आहे, उन्हनि जूं ॿियूं फैसिलिटीज़ आहिनि। असांजो फ़र्ज़ु इहो थो थिए बहैसियत सियासी वर्कर, बहैसियत सियासी नुमाइंदा, नौजवाननि खे असां ॿिया जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे मौक़ा सां फ़राहम कयूं ताकी उहे हिन शइ जी तरफ़ वञनि ई न, मंशियात जी तरफ़। तव्हांखे हिकिड़ी विच में लाइन ठाहिणी पवंदी सही ऐं ग़लति जी। हींअर तव्हां वटि रुॻो ग़लति आहे, सही जी लाइन तव्हां वटि वाज़े कोन्हे त सही शइ आहे कहिड़ी, इहो मसइलो आहे। अच्छा हिन वक़्तु आउं अव्हां खां पंहिंजे आख़िरी बि अव्हां खां पैगाम वठंदुसि। अव्हां जा जेके पार्टी जा वर्कर आहिनि, अव्हां जा पंहिंजी पार्टी जा जियल आहिनि, अव्हां जे हल्के जा आहिनि, अव्हां सां मोहबत कंदड़ वारा आहिनि, ख़ासि तौर ते अव्हां जा जेके सियासी उस्ताद खणी चऊं, अव्हां जंहिंजे नक्शे क़दम ते हलो था, ज़ाहिर हिन वक़्तु असां चाहींदा असांजे ॾिसण वारे नाज़रीन लाइ अव्हां जो आख़िरी पैगाम छा हूंदो? छो जो नौजवान ख़ासि तौर ते नौकरियुनि जी तलाश में इहे पंहिंजो हिकिड़ो सवली सिंधीअ में चवंदा आहिनि त बंगलनि जा दरवाज़नि ते बीठे नज़र ईंदा आहिनि ऐं डिग्रियूं उन्हनि जे बगलनि में हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे नौकिरी जॾहिं न मिलंदी आहे हू तमामु हिकिड़ो मायूसी जो बि शिकार हूंदा आहिनि। इन हवाले सां चाहींदुसि त अव्हां छा पैगाम हूंदो नौजवाननि जे लाइ? सर मुंहिंजो नौजवाननि खे पैगाम इहो आहे त तव्हां पंहिंजी तालीम जेका पढ़ायो था उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकिरी जे पोयां न भॼो। दुनिया अॼुकल्ह हिकिड़ो कैपिटलिस्ट माइंडसेट जी तरफ़ वञे पई। तव्हां वधीक परे न वञो, पंजाब में अगरि तव्हां वञो त उते जा तव्हां नौजवान ॾिसंदो, या पंजाब न बि वञो तव्हां कराची में अगरि तव्हां वेंदो त उते जा जेके नौजवान जेके इलाही पढ़ी लिखी अचनि था उहे कारोबार जी तरफ़ या वाइट कॉलर जॉब जी तरफ़ वञनि था। ब्लू कॉलर हेॾां असां वटि बदकिस्मती आहे, सिंधी नौजवान असांजा पढ़नि था
हिकिड़ो ई एम हूंदो आहे जेको इलाही सुठी शइ आहे त CSS कंदा PCS कंदा या कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स ॾींदा, इलाही सुठी आहे। पर इन खां अलावा बि दुनिया में इलाही सारा मौक़ा आहिनि जिते तव्हां पंहिंजो मुआशी तव्हां पंहिंजो रोज़गार बहितर सां बहितर नमूने सां हिन नौकरियुनि खां वधीक सुठो तव्हां करे सघो था। जेके बि असांजे मुल्क में या पूरी दुनिया में कारोबारी शख़्सियतूं आहिनि उहे कंहिं डिग्री जूं मुहताज न आहिनि। इहो कयो, पंहिंजी तालीम खे पंहिंजी डिग्री खे यूटिलाइज़ कयो। अगरि तव्हां BBA कयो आहे त तव्हां नौकरी जी तरफ़ न वञो। BBA में तव्हांखे बिज़नेस करणु सेखारियो थो वञे, उनजी मार्केटिंग करणु सेखारी थी वञे, त उन्हनि फील्ड्स में वञो, सप्लाई चेन में वञो, मार्केटिंग में वञो, इलाही सारा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकरियुनि जे नौकरी वठण वारा न थियो, नौकरियूं पैदा करण वारा तव्हां बणो। सर थैंक यू, वॾी महिरबानी। नाज़रीन जी जो त जेको पैगाम हिकिड़ो ज़बरदस्त पैगाम हुयो त नौकरियुनि जे तरफ़ वञण खां बहितर आहे पंहिंजे बिज़नेस ॾांहुं ध्यानु ॾियो। भले अव्हां छो न हिकिड़े थोरे स्टार्ट वठो, हिकिड़े नंढे बिज़नेस खां वठो, छो जो बिज़नेस हूंदो आहे। ऐं उनखां पोइ जेका हिन वक़्तु मुल्की सूरत हाल आहिनि उहे काफ़ी हिकिड़ा चेंज नज़र अचनि पिया। ख़ासि तौर ते सियासत जे अंदरि जेको कुझु थियण वारो आहे या कुझु थिए पोइ उन में सियासी तौर साफ़ी या जेके शहर जा माण्हू आहिनि उहे बि हिकिड़ो अजीब कैफ़ियत मां गुज़रनि था त आख़िर छा थियण वारो आहे। इंशाअल्लाह नाज़रीन वरी अव्हां जी मुलाक़ात करेंगे कि ॿी शख़्सियत सां तेसीं ताईं लाइ इजाज़त। अल्लाह निगहबान। वधीक अपडेट लाइ असांजो फेसबुक पेज लाइक कंदा, सिंध रंग न्यूज़ यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा।